अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर तगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अकबर लिगारी जी मुख़्तसर सवाह हयात। मशहूर अदीब, नक़ाद ऐं कहाणीकार अकबर लिगारी जो जनम 30 नवंबर 1963 ते भाणोट भरिसां ॻोठ टाली खां लिगारी तेल के हाला ज़िले मटियारी में थियो। इब्तिदाई तालीम ॻोठ ऐं हाला मां हासिलु करण खां पोइ 1988 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां इकनॉमिक्स में MA ऐं सिंध मुस्लिम लॉ कॉलेज कराची मां 2003 में कानून जी डिग्री हासिलु कई। अकबर लिगारी शुरू में तइलीम खाते में JST मुक़ररु थियो। 1991 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे गवर्नमेंट पाकिस्तान कॉलेज सईदपुर में लेक्चरर मुक़ररु थियो। 1992 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो गॾियल चिटा भेटी वारो इम्तिहान पास करे असिस्टेंट कमिश्नर मुक़ररु थियो। 2002 में तरक़ी माणे डिप्टी सेक्रेटरी, 2007 में एडिशनल सेक्रेटरी ऐं 2014 में सेक्रेटरी थियो। उन दौरान EDO रेवेन्यू जामशोरो, केन कमिश्नर हैदराबाद, DCO उमरकोट ऐं लाड़काणे जो कमिश्नर रहियो, जॾहिं त 2016 खां सकाफ़त खाते जो सेक्रेटरी आहे। ॿ भेरा सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे जे चेयरमैन तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई चुको आहे। अकबर लिगारी लिखण जी शुरूआति 1992 में कई। संदसि केतिरा ई मज़मून ऐं मक़ाला मुख़्तलिफ़ इख़बारनि ऐं रिसालनि में छपंदा रहिया आहिनि। अकबर लिगारी जिते बि रहियो आहे उते अदबी सरगर्मियुनि खे हथी वठाई आहे। पंहिंजे ॻोठ में अल्लामा आई काज़ी जे नाले सां लाइब्रेरी क़ाइमु करण खां सवाइ मांझंद शहर में उस्ताद हैदर अली खान लिगारी लाइब्रेरी ऐं रूहुल वाए उमरकोट में हलीम बाग़ी लाइब्रेरी जो बुनियादु विधो। लाड़काणे में कमिश्नर हुजण दौरान सिंध आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जो सदर रहियो। अकबर लिगारी शाह अब्दुल लतीफ़ हिटाई ऐं शेख अयाज़ बाबति कॉन्फ्रेंसूं पिणु करायूं आहिनि। बहैसियत नक़ाद हिन केतिरनि नाविलनि ते तनक़ीदी मज़मून लिखिया आहिनि। संदसि छपियल किताबनि में सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो, फ़लसफ़े जी मुख़्तसिर तारीख़, अदबी तनक़ीद जी तारीख़, कवि उमरकोट जा उमरकोट अयामनि खां क़ाबिल ज़िक्र आहिनि। संदसि अदबी ख़िदमतनि एवज़ खेसि केतिरा ई एवार्ड पिणु मिलिया आहिनि, जिन में आइकन ऑफ पाकिस्तान एवार्ड 2016 अहम आहे। संदसि किताब फ़लसफ़े जी मुख़्तसिर तारीख़ ऐं अदबी तनक़ीद जी तारीख़ उर्दू में पिणु तर्जुमो थी चुका आहिनि। संदसि तनक़ीदी नुक़्ते नज़र हिकु स्कूल ऑफ थाट जी हैसियत रखे थी।